नाज़रीन, लाड़काणे में सेंट्रल जेल भरिसां हथियारबंदनि जी फायरिंग में 4 ॼणा मारिजी विया। हिकु ज़ख़्मी। अणॼातल हथियारबंदनि कार ते फायरिंग करे ॾिनी। ड्राइवर समेत 4 ॼणा क़त्ल, हिकु ज़ख़्मी। मारिजी वियलनि जो तालके वारे जे ॻोठु मियां रतो सां तालुक़ु आहे। ख़बर आवाज़ शेयर कई पिया लाड़काणे मां। लाड़काणे में सेंट्रल जेल भरिसां हथियारबंदनि जी फायरिंग में 4 ॼणा मारिजी विया आहिनि, हिकु ज़ख़्मी थियो आहे। अणॼातल हथियारबंदनि कार ते फायरिंग करे ॾिनी। ड्राइवर समेत 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया। 4 ॼणा क़त्ल थिया आहिनि, हिकु ज़ख़्मी थियो आहे। मारिजी वियलनि जो तालुक़ु वारे जो ॻोठु मियां रतो सां ॿुधायो पियो वञे। लाड़काणे मां ख़बर आवाज़ शेयर कई पिया लाड़काणे में सेंट्रल जेल भरिसां हथियारबंदनि जी फायरिंग में 4 ॼणा मारिजी विया आहिनि, हिकु ज़ख़्मी थियो आहे। अणॼातल हथियारबंदनि कार ते फायरिंग करे ॾिनी। ड्राइवर समेत 4 ॼणा क़त्ल थिया आहिनि, हिकु ज़ख़्मी थियो आहे। जी नाज़रीन, अपडेट कंदासीं मूंखे। लाड़काणे में सेंट्रल जेल भरिसां हथियारबंदनि जी फायरिंग में 4 ॼणा मारिजी विया, हिकु ज़ख़्मी। अणॼातल हथियारबंदनि कार ते फायरिंग करे ॾिनी। ड्राइवर समेत 4 ॼणा क़त्ल, हिकु ज़ख़्मी। मारिजी वियलनि जो तालुक़ु वार जे ॻोठु मियां रतु सां आहे। पुलिस जो इहो चवणु आहे। लाड़काणे मां ख़बर आवाज़ शेयर कई पिया लाड़काणे में सेंट्रल जेल भरिसां हथियारबंदनि जी फायरिंग में 4 ॼणा मारिजी विया आहिनि, हिकु ज़ख़्मी थियो आहे। अणॼातल हथियारबंदनि कार ते फायरिंग करे ॾिनी। ड्राइवर समेत 4 ॼणा क़त्ल थिया आहिनि, हिकु ज़ख़्मी थियो आहे। मारिजी वियलनि जो तालुक़ु वारे जे ॻोठु मियां रतो सां ॿुधायो पियो वञे। ख़बर आवाज़ शेयर कई पिया लाड़काणे मां सेंट्रल जेल भरिसां हथियारबंदनि जी फायरिंग में 4 ॼणा मारिजी विया आहिनि, हिकु ज़ख़्मी थियो आहे। जी नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ आहे। अपडेट कंदासीं मूंखे। लाड़काणे में सेंट्रल जेल भरिसां हथियारबंदनि जी फायरिंग में 4 ॼणा मारिजी विया, हिकु ज़ख़्मी। तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे ब्यूरो चीफ लाड़काना मुनव्वर रिंद। जी मुनव्वर, छा अपडेट्स आहिनि? हाँ जी, लाड़काणे जे वली थाणे जी हद मीरो खान चौक वारो इलाइक़ो आहे। सेंट्रल जेल मां 4 ॼणा जेके आहे उहे अची रहिया हुआ त लिकल हथियारबंद बीठल हुआ, जिन हथियारनि जा मुंहं खोले छॾिया, जंहिंजे नतीजे में 4 ॼणा जेके आहिनि उहे मारिजी विया आहिनि। हिन वक़्तु असांजी उते इंतिज़ामिया सां ॻाल्हि ॿोल थी आहे ऐं उन्हनि जो इहो चवणु आहे त हिननि मां 2 ॼणा माजिद अली ऐं अमजद सोलंगी जेके आहिनि उहे सेंट्रल जेल में उहे कैदी हुआ ऐं हू आज़ादु थी जेल खां पंहिंजे घर तरफ़ वञी रहिया हुआ। जेल जा कैदी हुआ त हिननि जी कंहिंसां दुश्मनी हुई। उहे ताड़ में बीठल हथियारबंदनि फायरिंग कई, जंहिंजे नतीजे में 4 ॼणा जेके मारिजी विया आहिनि, जंहिंमें अमजद आहे, सोलंगी, माजिद, शौकत अली ऐं हिकु नजमदीन चांडियो जेको ड्राइवर टैक्सी जो ॿुधायो वञे थो। इहे वारा तालुके जे ॻोठ मियां रतो जा ॿुधाया वञनि था ऐं हिननि जे जेके खीसे मां शनाख़्ती कार्ड निकिता आहिनि उन्हनि में बि जेकी एड्रेस आहे उहा वारा तालुके जे ॻोठ मियां रतो जी लिखियलु आहे। त हिन वक़्तु ASP सिटी उते बि लाड़काणे जी चाणका अस्पताल में पहुतल आहे ऐं वॾे अंग में माण्हू बि उते गॾु थी विया आहिनि। 4 ॼणा जेके फोती विया आहिनि, डॉक्टरनि बि अहिड़ी हुनजी तस्दीक कई आहे। उन्हनि जा लाश जेके आहिनि हिन वक़्तु उते लाड़काणे जी चाणका अस्पताल में पियल आहिनि। उन्हनि जे वारसनि खे इतलाह ॾिनो वियो आहे। थोरी देरि में वारस बि उते अस्पताल में पहुचंदा ऐं पोइ लाश जेको उन्हनि जे हवाले कया वेंदा। जी मुनव्वर, तव्हांजी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ।